बलूचिस्तान की सूरत हाल है उन ते न रुगो समूरे मुल्क पर इंटरनेशनल लेवल ते तमाम घणो बहस थे पियो त गुज़िरियल जेका छंछर ऐं आचर जी रात ते बलूचिस्तान के 10 मुख़्तलिफ़ ज़िलनि में ॿुधाए पियो त जेकी कार्रवायूं थियूं आहिनि ऐं इहे कार्रवायूं अव्हांखे यादि हूंदो त नवाब अकबर खान बुगटी जी जेका 18वीं वरसी है उन जे मौक़े ते थियूं आहिनि इहे कार्रवायूं जंहिंजे नतीजे में जेके तफ़सील हींअर ताईं नेशनल मीडिया हुजे या इंटरनेशनल मीडिया उन मूजिब जेके अंग खर साम्हूं अचनि पिया त सिक्योरिटी फोर्सिस जा जेके जवान आहिनि उन्हनि ऐं मुसाफ़िरनि समेत कुझु हंधनि ते उन्हनि जो तादाद 60 जे लॻभॻि ॿुधाए पियो वञे, जॾहिं त कुझु ज़रिया इहो बि ॿुधाइनि था त इहो तादाद 60 खां बि वधीक आहे जेके माण्हू उन्हनि हमलनि जे नतीजे में मारिजी विया आहिनि। मुख़्तलिफ़ हंधनि ते जेके रेलवे ट्रैक आहिनि उन्हनि खे नुक़सानु पहुचायो वियो आहे। पुलियूं जेके आहिनि, बुलान वारो जेको पहाड़ी सिलसिलो आहे उते जेके रेलवे ट्रैक अंग्रेज़नि जे दौर जो विछायल हो उन्हनि जूं जेके पुलूं हुयूं उहे तबाह कयूं वयूं आहिनि ऐं खोड़ जेके उहे गाॾियूं जिन मां मुसाफ़िरनि खे लाहे मारियो वियो ऐं उन्हनि गाॾियुनि खे बि जेको आहे सो उहो बाहि ॾेई साड़ियो वियो। न रुगो एतिरो पर लेवीज़ जे थाणनि ते, पुलिस जे थाणनि ते हमला थिया आहिनि ऐं लसबेले वारे इलाइक़े में त पाक फ़ौज जी जेका कैंप आहे उन ते बि हमलो थियो आहे ऐं जेका दहशतगर्द तंज़ीम आहे, पाबंदी मढ़ियल तंज़ीम बलोच लिबरेशन आर्मी, उन्हनि हमले जी ज़िम्मेवारी क़बूल कई आहे ऐं उन्हनि दावा कई आहे त जेको लसबेले वारे इलाइक़े में पाक फ़ौज जी कैंप ते हमलो थियो उनमें 2 जेके आहिनि आपघाती बमबार यानी ख़ुदकुश बमबार उन्हनि हमलो कयो आहे। उन्हनि में हिकु जेका आहे औरत भी शामिल हुई, सो उन्हनि इहो हमलो कयो आहे। सो ही हुई उहा सूरत हाल जंहिंमें 60 खां 70 माण्हू ॿुधाए पियो त इन कार्रवाई जे नतीजे में जेके आहिनि से पंहिंजूं हयातियूं विञाए वेठा आहिनि। 10 मुख़्तलिफ़ ज़िलनि में कार्रवाई वेझड़ में ॿुधाए पियो त एॾी जेका कार्रवाई आहे हमले आवरनि जी तरफ़ां कॾहिं न थी आहे जेके इहे हमला जेके थिया आहिनि। बाक़ी हिकिड़ो थिंक टैंक आहे उन पंहिंजी रिपोर्ट में इहो बि ॼाणायो आहे त गुज़िरियल साल बि बलूचिस्तान जे मुख़्तलिफ़ हंधनि ते 170 जे लॻभॻि जेके आहिनि उहे हमला थिया हिकु साल दौरान ऐं उनमें 151 आम शहरी ऐं उन सां गॾोगॾु 114 जेको तादाद ॿुधाए पियो थिंक टैंक जी तरफ़ां फ़ौजी एहलकार जेके आहिनि लेवीज़ जा, पाक फ़ौज जा एहलकार उहे जेके आहिनि सो पंहिंजूं हयातियूं विञाए वेठा आहिनि। सो चवण जो मतिलबु इहो आहे त बलूचिस्तान जी सूरत हाल मुसलसल जेका आहे उहा ख़राबु थींदी पई वञे ऐं बहितरी जी का उमेद उते नज़र कोन पई अचे ऐं इन्हनि हमलनि खां पोइ सदर आसिफ अली ज़रदारी साहब हुजनि, वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ साहब या आर्मी चीफ साहब उन तरफ़ां मज़मती बयान बि आया आहिनि। वफ़ाक़ी काबीना जो इजलास बि थियो ऐं उनजी जेका मुख्य एजेंडा हुई उहा बि ज़ाहिर आहे बलूचिस्तान जी सूरत हाल हुई ऐं उनखां पोइ जेको वज़ीर आज़म साहब बयान जारी कयो आहे, वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ हुजनि, दिफ़ा वारा वज़ीर हुजनि ख्वाजा आसिफ या मोहसिन नक़वी साहब घरू वज़ीर, उन्हनि जो बयान इहो ई आहे त उन्हनि दहशतगर्दनि खे मुंहुं तोड़ असीं जवाबु ॾींदासीं, सख़्तु एक्शन थींदो। सो उन ते बि राय मुख़्तलिफ़ अचे थी ऐं असीं बि हिते चवंदा त खून कंहिंजो बि वहायो वञे उनजी जेतिरी मज़म्मत कजे उहा घटि आहे ऐं हीअ वाक़िया जेके आहिनि क़ाबिल मज़म्मत आहिनि उन्हनि जी जेतिरी मज़म्मत कजे उहा घटि आहे। पर सोचण जो सवाल इहो बि आहे त नेठि इहो थिए छो पियो बलूचिस्तान में, हीअ को पहिरियों भेरो कोन्हे, बार बार ईअं थिए पियो। हीअ त मुख़्तसर जेके हमला थियनि पिया पर पाण जेकॾहिं ॾिसूं त पाकिस्तान जी इन्हनि 77 सालनि जी तारीख़ में 5 वॾा फ़ौजी ऑपरेशन थिया आहिनि ऐं वॾे में वॾो जेको लास्ट ऑपरेशन जेके असां पाण पंहिंजनि अखियुनि सां ॾिठो, मॉनिटर कयो, मीडिया में हूंदो, परवेज़ मुशर्रफ जे दौर में जेको ऑपरेशन थियो जंहिंमें नवाब अकबर बुगटी जी बि शहादत थी, ॿियूं खोड़ जानियूं ज़ाया थियूं। सो इहे 5 ऑपरेशन थिया आहिनि। ताक़त जो इस्तेमालु त भरपूर थियो आहे पर जेकॾहिं ताक़त जे इस्तेमाल सां ई अमन थिए हा त शायदि हिन वक़्त ताईं अमन थी चुको हुजो हा, पर उहो अमन न थियो आहे। हींअर बि जेका हिकमत अमली नज़र अचे पई बज़ाहिर उहा इहा आहे हुक्मरान तबक़नि में त भरपूर ताक़त जो इस्तेमालु थींदो, छा उन सां बलूचिस्तान में अमन क़ाइमु थींदो या मुल्क जे ॿियनि मुख़्तलिफ़ हिसनि में जिते दहशतगर्दी जा वाक़िया थियनि पिया, ख़ासि तौर ते ख़ैबर पख्तूनख्वा में उते केतिरा ऑपरेशन थिया आहिनि, छा उनजे नतीजे में उते अमन थियो आहे। अफ़गानिस्तान जो मिसाल असांजे साम्हूं आहे। 20 सालनि ताईं सुपर पावर अमेरिका उहो उते वेढ़ कंदो रहियो, उन्हनि वटि जेतिरी जदीद टेक्नोलॉजी आहे, जेके वेपन सिस्टम आहिनि, जेको कुझु हो, पर छा 20 सालनि जी वेढ़ जे नतीजे में छा अफ़गानिस्तान में अमन थी सघियो? सो इहो हिकिड़ो वॾो सवाल आहे। उन ते बि पाण अॼु प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल्हि कंदासीं।